अस्सलाम वालेकुम दी। वालेकुम सलाम। अदी शाम सो थियो? अदा इहो 2 महीना अॻु में इहो ओढाणो क़तल थियो, उन जो इल्ज़ाम लॻो वीसरन ते जागीराणी ते। जागीराणी असांजो रिश्तेदार हुयो। उन खां पोइ असां ते मुंहिंजे बाबा खे गिरफ़्तार करे या 15 ॾींहं उनखे अंदरि लाकअप में रखियो। मुंहिंजो बाबा पीरसन आहे। मुंहिंजा भाइर बि हिते न रहंदा आहिनि, मुंहिंजा भाइर ॿाहिरि सऊदी में रहंदा आहिनि। असांखे परेशान कयो थो वञे। असां औरतूं घर में अकेला रहंदा आहियूं। उहा सभिनी खे ख़बर आहे, पाड़े वारनि खे बि असां औरतूं घर में अकेला रहंदा आहियूं। मुंहिंजे भाइर हुते अलॻि परेशान आहिनि, असां हिते अलॻि परेशान आहियूं। असांखे ओढाणा बार बार परेशान था कनि, बार बार असांजे दर ते था अचनि त जॻह ख़ाली कयो, जॻह ख़ाली कयो। असां जॻह छो ख़ाली कई? असांजो को कसूर कहिड़ो आहे? असां लातालकी ॾेराई आहे, असांजे रिश्तेदारनि खां सभिनी खां असांजी लातालकी आहे। असां इहा लातालकी जी अख़बार आहे असांखे। हीअ असां ॾेखारीसीं ऑफिसरनि खे। उन खां पोइ मुंहिंजे अबू खे हथ कढियऊं। उन खां पोइ मां पंहिंजे अबू खे वठी आयमि। मुंहिंजो अबू कराची में मज़ूरी कंदो आहे। हाणे कल्ह बि असां ते आया, जॻह ख़ाली कयो। उहो मोहम्मद अली ओढाणो जेको आहे पुलिस वारो आहे, उहो आयो, असांजे चई जॻह ख़ाली कयो। असां कहिड़ो कसूर आहे असां जॻह ख़ाली कयूं? जेके कसूर वारा आहिनि उन्हनि खे तव्हां चओ वञी, असांजो को बि कसूर न आहे। उन्हनि जी जॻह पट थी वई, उन्हनि जी जॻह ड्राए पट कयूं, पाण रूपोशन आहे। उन्हनि जी असांखे का ख़बर न आहे कंहिं खून कयो, उहो ख़ुदा थो ॼाणे। असांखे का ख़बर न आहे खून कंहिं कयो आहे। असां कंहिंजे नाल नथा चऊं। पोइ जॾहिं तव्हां एॾी हुनखे सफ़ाई ॾिनी आहे त असांजो को वास्तो न आहे, असां हुन सां लातालकी करे वेठा आहियूं, पोइ बि तव्हां ॾे छो पिया अचनि? पोइ बि बार बार असांखे तंग था कनि। असां औरतूं था रहूं, अमड़ आहे मुंहिंजी भेण आहे, मां, असां 3 रहंदा आहियूं घर में। कल्ह बि इहो आयो ओढाणो मोहम्मद अली। 15 माण्हू हुया जेके मोटर साइकिल ते आया। असांखे चयूं त अली हसन जी धीउ आहे। मां चयो हा, मां अली हसन जी धीउ आहियां। चई जॻह ख़ाली कर। मां चयो जॻह मां ख़ाली छो कयां? असांजो को कसूर कहिड़ो आहे? चई तव्हांजो कसूर न आहे। मां चयो असांजो कसूर ई न आहे। चई सही आहे, मां पुलिस वारा वठी तव्हांखे अंदरि थो करायां, तव्हां ज़ैफ़नि खे थो अंदरि करायां। मां चयो तव्हां असां ज़ैफ़नि खे अंदरि करायो त असांजो कसूर कहिड़ो आहे? उन खां पोइ हे वियो हलियो। 15 मिंटनि खां पोइ हे 4 माण्हू वठी आयो, जेके 2 ख़ानगी ड्रेस में हुया, 2 पुलिस वारी ड्रेस में हुया। पोइ अलाए केर बि माण्हू वठी आयो। पोइ अलाए हुननि जा दोस्त हुया, अलाए धाड़ियल हुया, अलाए केर बि वठी आयो। असां न सुञातासीं। असांखे का ख़बर न हुई। असां वेठा हुआसीं, ओचिते बसि असांजे मथां अची वेठा। न दरवाज़ो खड़कायूं, न कुझु बि न। असांखे हेरासमेंट कयो थो वञे। असांजी DIG खे अपील आहे त असांखे इंसाफ़ खपे। ऐसे छो के उन खे असां अपील था कयूं। भाई मुंहिंजूं ॼाणियूं उन सॼी राति असां वेही था ॾींहं कयूं इन क़ुर ते। असांखे एतिरो भउ थो थिए, असांखे भउ आहे, असांखे ख़तरो आहे इन मां, मोहम्मद अली मां। अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू वठी अची त मुंहिंजे घर ते मथां बीहारे अची। असांजे मर्द बि कोन्हनि के। असां कहिड़ो ॾोह कयो अथसीं? असांखे पंहिंजो सबूत इहो खपे। अम्मा हुन सां तव्हां ॻाल्हि त ज़रूरु कई हूंदी त असांजो अॻिलनि सां वास्तो न आहे। ही असां लातालकी करे चुका आहियूं, कोशिशि कयो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा ही तव्हां पटिशन दाख़िल कराई आहे, कंहिं ते कराई आहे, छो कराई आहे? इहा पटिशन दाख़िल इन जे करे कराई आहे, असां पंहिंजे ख़ौफ़ खां। असांखे जेको हेरासमेंट कयो थो वञे, असां इन जे करे कराई आहे त असांखे तंग न कयो वञे। ख़ुदा कारण असांखे तंग न कयो वञे। असां औरतूं सिर्फ़ु था घरनि में रहूं, असांजे मथां कोई बि टॉर्चर न करे। आला अख्तियार खां कहिड़ी अपील कंदव? असांखे ख़तरो आहे, असांखे भउ थो थिए। असां काॾे असां राति जो निंड नथा कयूं। असां राति जो सुकून फिटी आहे। असांखे बसि इहा ई असांजी इल्तिजा आहे त उन्हनि खे मोहम्मद अली खे रोकियो वञे त असांजे मथां न, असांजे घरनि ते टॉर्चर न करे, असांजे दरनि ते न अचे, असांखे परेशान न करे। उनखे बसि इहो ई को चङो मुड़ुसु हूंदो, को मोहल्ले वारा हूंदा, उहे पोइ रोके नथा उन्हनि खे त हिननि जो वास्तो ई न आहे, हिननि सां पुछो था तंग न त को बि न आहे। अलाए काॾे आहिनि, असांजा पंहिंजा बि अलाए काॾे आहिनि। को बि असांजे विच में नथो अचे। असां औरतूं आहियूं, इन जे करे असांजे मथां थो अचे। बार बार असांजे दर ते तॾहिं थो अचे। असां औरतूं ॾिसी, असांजा मर्द ॿाहिरि आहिनि। मुंहिंजा भाइर 2 सऊदी में रहंदा आहिनि, उहे उते परेशान थी विया आहिनि। उहे वीचारा नंढड़ा मासूम छॾे विया आहिनि, उहे उते परेशान आहिनि। असांखे तहफ़ुज़ खपे। असां अॼु बि न आहियूं ॾोही, सुभाणे बि असां न आहियूं। जे असां ते ॾोह साबित थियो न त असां भरण लाइ तयारु आहियूं। हिन क़ुर ते मुंहिंजा बचा अहिड़ा न आहिनि। भले ई तव्हां सॼे पाड़े में पुछा कयो, पाड़े वारा बि ईअं ई चवंदा त भाउ हिन जा बचा शरीफ़ आहिनि, अहिड़ा न आहिनि। अहिड़ा मुंहिंजा लोघा न आहिनि, मुंहिंजा महिनती आहिनि, मुंहिंजा हिते बि न आहिनि, मुंहिंजा सऊदी आहिनि। मुंहिंजो पीरसन मुड़ुसु आहे, उहो मुंहिंजो कराची आहे, जेको मज़ूरी थो करे। बार बार मुंहिंजे घर था मोहम्मद अली माण्हू वठी अचे। छो भाउ? मां अपील थी कयां DIG खे लाड़काणो, मां अपील थी कयां त इन खे रोकियो वञे।